अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन रगड़ आहे। अॼु हिकु ॿिए किताब जे तारुफ़ सां तव्हां सां गॾु आहियां। किताबु आहे मुक़दमतुस सलात। सिंधी अदब जी तारीख़ में हीअ किताबु वॾी अहमियत रखे थो, छो जो हीअ पहिरियों किताबु आहे जेको अरबी सिंधी रस्मुल ख़त में लिखियो वियो। हीअ किताबु सिंधी ज़बान जे वॾे ॼाणू ऐं आलिम मखदूम अबुल हसन 1700 में लिखियो। मखदूम साहब हिन किताबु लिखण लाइ सिंधी सूरतख़ती तयारु कई ऐं सिंधी ज़बान में किताबु लिखण जी शुरूआति कई। हिन किताब खे मखदूम अबुल हसन ठठवी जी सिंधी बि सॾियो वेंदो आहे। हिन किताब जी अहमियत बयानु कंदे मोहतरम शमसुद्दीन उरसानी लिखे थो त मौलवी अबुल हसन पहिरियों ई आलिम हो जंहिं सभ खां अवल सिंधी नसर हिकु किताबु मुक़दमतुस सलात नाले जोड़ियो। सिंधी इल्मु अदब जो पायो विधो। न सिर्फ़ु एतिरो बल्कि हिन उन किताब खे पंहिंजे मकतब में दर्सी किताब तौरु पिणु राइज कयो। मौलवी साहब वक़्त जी हालत ऐं नज़ाकत खे सम्झी अहिड़ो क़दम कयो, छाकाणि त हिन सम्झो त दीनी ऐं मज़हबी ॼाण लाइ मादरी ज़बान में तालीम कारगर थी सघे थी। उहा तहरीक एतिरी क़दुरु त असराइती साबित थी जो थोरे वक़्त अंदरि सिंध जी कुंड कुल्छ में उन नोयत जा किताब तयारु थियण लॻा ऐं ॿियनि बि मुल्की दरसगाहनि में सिंधी में तालीम ॾियण जो तरीक़ो राइज थियो। मुक़दमतुस सलात हिकु मज़हबी किताबु आहे जंहिंमें निमाज़ ऐं वज़ू जी बुनियादी मसइलनि खे इंतिहाई भरपूर नमूने सम्झायो वियो आहे। हिन किताब जी ख़ूबी उहा आहे त हिन में सभु सम्झाणियूं तरतीबवार आहिनि। हिन किताब में मखदूम अबुल हसन जो असलूब इंतिहाई सादो, बेतकल्लुफ़ी, तसलसुल, रवानी लफ़्ज़नि जी सादगी आहे। मखदूम साहब किताब खे उन करे कोशिशि करे आसान बणायो जो शागिर्द आसानी सां उनखे सम्झी सघनि। मखदूम हिन किताब में ॿियनि किताबनि जा हवाला पिणु ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ किताबनि जे हवाले मां मालूम थिए थो त मखदूम अबुल हसन उन दौर जे इस्लामी किताबनि जो वसी मुतालो कयो हो। किताब में संदसि पुटु अब्दुल अज़ीज़ जो ज़िक्र बि कयो अथसि, जंहिंजे मुतालिक़ किताबनि में ठठे जे माण्हुनि वटि संदसि भलाई जा कारनामा मशहूरु आहिनि। संदसि जोड़ायल मस्जिद अॼु बि उते मौजूदु आहे। मखदूम साहब खेसि हिननि लफ़्ज़नि में मसइलनि जे सिखण जो ताक़ीद कयो आहे। अबोल अब्दुल अज़ीज़ पुटु पुछी पढ़ी खां ही मसइला निमाज़ जा सारी सिंध वाव त मां मोमिन तिन खे सिखनि सहंज मंझां हिन कमीणी खे कन का कारण धणी दुआ। सिंधी ज़बान में ही पहिरियों सिंधी किताबु आहे। हिन किताब में उन वक़्त जा मुरविज केतिरा ई लाड़ी लफ़्ज़ कतब थियल आहिनि। किताब जो सिटाव अल्फ़ अशबा जे नज़म में आहे। हीअ किताबु न फ़क़ति इस्लामी सम्झाणनि जे करे अहमियत रखे थो, पर असलूब बयान ऐं लिसानियात जे करे बि अहम आहे। हिन किताब सां सिंधी सूरतख़ती वजूद में आई ऐं किताब जे करे सिंधी अदीबनि में सिंधी किताब लिखण जो रवाजु पियो। हिन किताब जो उन ज़माने में मखदूम हाशिम ठठवी खे उणायूं नज़र आयूं, जिन खे हिन दुरुस्त करे इस्लाह मुक़दमतुस सलात नाले रखियो। अहिड़ी तरह सिंधी अदब में तनक़ीद निगारी शुरूआति बि हिन किताब सां ई थी आहे।